जेको सिंध जा सूर ॻाईंदड़ ऐं गले जी मिठास सबबि सिंध जो बिजल सॾाईंदड़ क़ौमी रागी हो। 7 मई 1958 ज़िले खैरपुर मीरठ जे नंढड़े शहर परियालो में हयात मुगल जे घर आंगण में जनम वरितो। संदसि वालिद नालो अब्दुर्रहमान रखियो। अब्दुर्रहमान मुगल जॾहिं सुध समाओ जेॾो थियो त संदसि वालिद अबाणे ॻोठ जे स्कूल में दाख़िल करायो, जिते हिन वॾी महिनत ऐं सुठी ज़हानत सां 10 दर्जा पास करे वरिता। टेक्निकल कॉलेज खैरपुर में टेक्नोलॉजी में डिप्लोमा करण खां पोइ सिंध जे बिजल कराची डेवलपमेंट अथॉरिटी में सब इंजीनियर ऐं बाद में कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में असिस्टेंट कंट्रोलर तौरु मुक़ररु थियो, जिते हू ज़िंदगी जे आख़िरी सिज ताईं फ़ाइज़ रहियो। सरमन सिंधी कॉलेज जे ज़माने में कंहिं प्रोग्राम में गीत झुंगारियो त महफ़िल में रंग रची विया ऐं ॿुधंदड़नि ते संदसि आवाज़ सहर तारी करे वियो त सरमंद हर महफ़िल जी फरमाइश थी वियो। ज़िया जी मार्शल आर्ट जे दौर में सरमन सिंधी जॾहिं महफ़िल में क़ौमी गीत ॿुधाइण शुरू कया त नौजवाननि में हिम्मत, जोश, जज़्बे ऐं विलविले जो ॿिज छटिजी वियो। हर कंहिं महफ़िल दौरान रहमान मुगल क़ौमी गीत ॻायो त पिंडाल में मौजूद संदसि दोस्त नूरमन मेमण ते गीत एॾो त असरु कयो जो हुन चई ॾिनो त हाय सरमन तुंहिंजी सदा, ऐं उन खां पोइ मथो सरमन सिंधी नालो पइजी वियो। सरमन सिंधी रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते नाले वारे ब्रॉडकास्टर कौसर बुरड़ो मुतारफ़ करायो ऐं PTV ते समी बलोच मुतारफ़ करायो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते संदसि पहिरियों गीत मारो लोली अलो मियां बगा लोली अलो मियां नशर थियो ऐं PTV ते संदसि पहिरियों गीत तुंहिंजी यादि जी वरिया वीर लॻी रही आ थदड़ी हीर नशर थियो। लाला अज़ीज़, शाहिद बज़मी, उस्ताद ज़हीर अली खान, ज़हूर खान ज़ेबी ऐं बेदिल मसरूर खां फ़न जी सिखिया वठंदड़ सरमन सिंधी कुदरत तरफ़ां गले में मिठास रखंदड़ अहिड़ो त फ़नकार थी उभरियो, जंहिंजे गीतनि नई टही में इनकलाब जो ॿिज छटे छॾियो। ॾाढ जबर नाइंसाफ़ी ख़िलाफ़ पंहिंजे गीतनि में हिकु जंग जोटी सिंध सां बेहद प्यार कंदड़ सरमन सिंध तां साह विदा कंदो हो। का त मुंहिंजे कंध ते आऊं नचंदो अचां, जीए सिंध आऊं चवंदो अचां। सरमन सिंधी न सिर्फ़ धरती जे दर्दनि खे ॻायो, पर प्यार, पंहिंजाइप, इश्क, उत्साह खे बि लफ़्ज़नि में भरे छॾियो। जॾहिं कंहिं बि बादल वल्हारूं वसायूं, अलाए छो अव्हां जूं अखियूं यादि आयूं। सिंध जे हिन सरमोड़ फ़नकार जॾहिं बि स्टेज ते क़दम रखिया, तुंहिंजे अखियुनि साम्हूं क़ौम जा दर्द फिरण लॻा। हुन नौजवान रत खे गरमाइण लाइ न सिर्फ़ इहो चयो त साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे, नौजवान साथियो सिंध जा वारसो, पर बुखायल पेट ऐं मारुड़नि जे डिॿरियुनि अखियुनि में जातियूं पाईंदे हुन उहो बि चयो त सूर पिटींदे सदियूं गुज़रियूं, पोइ बि लथा ना पूर, मारू अड़ा मजबूर, मुंहिंजा सांगी अड़ा मजबूर। सिंध जो बिजल सरमन जो तख़ल्लुस रखंदड़ रहमान मुगल तोड़े जो 27 दिसंबर 1996 जी अभागी राति में रोड हादसे जो शिकार थी असां खां विछड़ी हलियो वियो। पर ॾूर कंहिं जिबर जे घाणे में पिड़जंदड़ मारोड़नि खे अॼु बि सॾे पियो। हू ॾिसो तमामु ॾूर जिथे आकाश धरती ते लहे पियो। हू ॾिसो जिथे ॻाढ़े गुलनि मथां पोपट फिरी रहिया आहिनि। उत सरमन थो सॾे, उत सरमन थो पुकारे, आओ ओ परदेसी मूंखे तुंहिंजी सिक सताए। तूं साभियां तूं सपनो आहीं, तोखे कीअं को पाए। तुंहिंजो नाऊं बि थाऊं मूजब पीअंदे प्यास वधाए, कीअं को उञ उझाए। आओ ओ परदेसी
मूंखे तुंहिंजी सिक सताए।